हेलो दोस्तों, मां आहियां डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां जेको ॻाल्हाइणु चाहियां पियो तालीम जी अहमियत ऐं क़ौमनि जी तरक़ी ते। जीतो इहा ॾाढी शॉर्ट वीडियो हूंदी, 5-6 मिंट जी हूंदी, वधि में वधि 10 मिंट जी हूंदी, पर मूंखे महसूसु थियो काफ़ी ॾींहंनि खां आउं इहा शइ महसूसु कयां पियो त आख़िर असां वटि हेॾियूं सोशल मीडिया ते बहितरीनु पोस्ट अचनि थियूं, यूट्यूब ते बहितरीनु वीडियोज़ अचनि पिया जंहिंमें तालीमी वीडियोज़ आहिनि, मोटिवेशनल वीडियोज़ आहिनि, सम्झाइण जा वीडियोज़ आहिनि, उत्साह ॾियारींदड़ वीडियोज़ आहिनि। पर मां या फेसबुक ते बहितरीनु क़िस्म जूं पोस्ट हूंदियूं आहिनि, पर उन्हनि ते लाइक, उन्हनि ते डिस्कशन घटि, फॉर्मल मैसेज हूंदा आहिनि ज़बरदस्त एक्सीलेंट बसि। या जेकॾहिं फेसबुक ते बि असीं ईंदासीं त वधि में वधि 100, 200, 300, 400 व्यू हूंदा, उनखे कोई ॿुधण लाइ तयारु न आहे, उन्हनि खे कोई ॾिसण लाइ तयारु न आहे। फेसबुक ते अहिड़ियूं सम्झाइण वारियूं या मोटिवेशन जूं जेके या रहनुमाइनि जूं जेके पोस्ट आहिनि उन्हनि खे कोई पढ़ण लाइ तयारु न आहे। त मां हिते सोचां त आख़िर छा सबबु आहे। मूंखे जेको लॻो आहे त मुंहिंजे ख़्याल में तालीम जी कमी। असां तालीम खां इलाही परे आहियूं, हिते जेको लिटरेसी रेट आहे असांजो घटि आहे। इहो ई सबबु आहे त पोइ असां जेके अहम ॻाल्हियूं आहिनि, अहम मौज़ू आहिनि, उन तरफ़ नथा अचूं। किताब पढ़ण जो रुझान असां में न आहे, डिस्कशन जो रुझान ख़तमु थींदो पियो वञे, कचहरियुनि जो रुझान ख़तमु पियो थींदो वञे, ऐं काफ़ी उन्हनि कमनि जिथे असीं वधीक फॉलो था कयूं जिन मां असांखे को फ़ाइदो कोन पियो पए, बल्कि वक़्त जो ध्यानु पियो थिए। फॉर एग्ज़ाम्पल हिते को हिन वक़्तु मज़ाया फ़नकार आहे, उन का वीडियो अचे थी, लखे व्यू उन्हनि खे मिली वञनि था ऐं सवें उन्हनि जा कमेंट्स अची वञनि था। फेसबुक ते अहिड़ी पोस्ट अची वई जंहिंजो न अॻु न पुठि, अलाए केतिरा लाइक, अलाए केतिरा शेयर, फेसबुक ते वीडियोज़ अची विया इहे, पर जेका कम जी पोस्ट आहे उनखे न को लाइक कंदो, न को पढ़ंदो, न को उन ते डिस्कस कंदो। जेके उन जा दोस्त हूंदा उहे ई फॉर्मेलिटी में एक्सीलेंट ज़बरदस्त चवंदा। उन पॉज़िटिव कमनि लाइ असां वटि वक़्तु कोन्हे, न यूट्यूब ते वीडियो ॾिसण लाइ पॉज़िटिव जेके वीडियोज़ आहिनि उनखे ॾिसण लाइ वक़्तु कोन्हे, फेसबुक ते कोन्हे, ट्विटर ते कोन्हे। पर जेके पॉज़िटिव न आहिनि, जेके असांखे सही राह न ॾेखारनि, जस्ट थोरे वक़्त लाइ त असीं खिलूं था, नो डाउट खिलण ॾाढी बहितरीनु ॻाल्हि आहे। असांजा इलाही डिप्रेशन्स, टेंशन्स हलिया था वञनि, रत वधे थी, पर उन्हनि सां असांखे ॼाण नथी मिले, उन्हनि सां असांखे रहनुमाई नथी मिले। जेके रहनुमाई ॾींदड़ वीडियोज़ आहिनि यूट्यूब ते पिया आहिनि, फेसबुक ते आहिनि, उन्हनि खे असीं नथा ॾिसूं। दोस्तो, असां जेकॾहिं ॾिसूं था लिटरेसी रेट ॾिसूं त असांजो तमामु घटि आहे। हिन वक़्तु तव्हां सिर्फ़ु पंहिंजे ॻोठ खे ॾिसो, पंहिंजे मोहल्ले खे ॾिसो त उते ॿारनि जी केतिरी आबादी आहे ऐं उन्हनि मां पढ़नि केतिरा था ऐं केतिरा नथा पढ़नि। तव्हां ॻोठनि में ॾिसंदव, जेकॾहिं कंहिं ॻोठ में 50 या 100 ॿार आहिनि त उन मां 20 ॿार पढ़ंदा, या जेकॾहिं 100 ॿार आहिनि त 30-40 ॿार पढ़ंदा, वधि में वधि 50 पढ़ंदा। 50 ॿार ईअं ख़ाली घरनि में वेठा हूंदा, पीउ माउ जी ॿनियुनि ते मदद कंदा, ॿिया कमु कंदा, ऐं उहे बि पढ़नि ईअं त स्कूल वञंदा ऐं 5 दर्जे खां पोइ बसि। उन खां पोइ उन्हनि मां थोरा ॿार जेको हाई स्कूल एजुकेशन कनि था, वरी उन्हनि खां घटि रेशो कॉलेज में अचे थो, ऐं यूनिवर्सिटी में त न हुजण जे बराबरि कोई 1-2% असांजी पॉपुलेशन अचे थी, जिन खे बि इहा ख़बर न आहे त असां यूनिवर्सिटी में आया छो आहियूं। सिर्फ़ु हिनखे ख़बर आहे त असां डिग्री कंदासीं, उन खां पोइ असांखे सुठी नौकिरी मिलंदी। इन खां वधीक सोचनि ई न पिया। कॉलेज लेवल ते असांजे ॿार जी इहा सोच आहे जेका हुनखे घरां ई मिले थी, जेको असांजो माहौल हिनखे ॾिए पियो, या त तोखे डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे, ऐं नतीजो त हुन मां ॾाढा घटि ॿार थियनि था, छाकाणि त हिकिड़ो क्लास आहे, मख़सूस क्लास आहे, उन क्लास मां जेके ॿार पैदा थियनि था उहे ई डॉक्टर इंजीनियर थियनि था, आम माण्हू घटि। असीं इहो सोचूं ई नथा त हिन वक़्तु ॿियूं उहे कहिड़ियूं कैटेगरीज़ आहिनि, उहे ॿिया कहिड़ा डिसिप्लिन आहिनि जेके डॉक्टर खां बहितरु आहिनि, जिन में वधीक अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ॾिसो, अपॉर्चुनिटी सिर्फ़ु जॉब न आहे। मां अलाए केतिरे पंहिंजे वीडियोज़ में चयो आहे त तव्हां डिग्री हासिलु कयो, जॉब लाइ न कयो, सिखण लाइ कयो। उन फील्ड में मुहारत हासिलु करण लाइ डिग्री हासिलु कयो। उहा कंप्यूटर साइंस में हुजे, सोशल साइंसिस में हुजे, ॿी कंहिं जनरल साइंस, एप्लाइड साइंस या इंजीनियरिंग में हुजे, या तव्हां डॉक्टर बि जेकॾहिं थियो था त तव्हांजो इहो न हुजे त मूंखे पैसो कमाइणो आहे। तव्हांखे तालीम वठणी आहे, सम्झणो आहे, ऐं उन मुहारत आणणी आहे, नवां आणणी आहे, तरक़ी करणी आहे, ऐं अॻिते हली सिर्फ़ु जॉब छो, तव्हां एंटरप्रेन्योरशिप छो न पिया थियो, एंटरप्रेन्योरशिप छो न पिया जो, पंहिंजो बिज़नेस छो न पिया शुरू कयो। बिज़नेस सां वधीक पैसो अचे पियो।
बिज़नेस सां त ॿियनि माण्हुनि खे बि नौकिरी ॾींदो, बेरोज़गारी घटि बि। पर इहे ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां सभु तालीम याफ़्ता थींदो। तंहिं करे जेको हिन वक़्तु असांजो वॾो नुक़सानु थी रहियो आहे उहो इन लाइ थी रहियो आहे। हिन वक़्तु अलाए केतिरा सोशल प्रॉब्लम आहिनि, ॿिया मसइला आहिनि, कॾहिं बैराटाइन जो टाउन जो मसइलो, कॾहिं ॿिया मसइला आहिनि, अलाए केतिरा मसइला आहिनि। छाकाणि असां माण्हुनि जो विजन ई कोन आहे, असांखे का गाइडेंस कोन्हे, पंहिंजो बि विजन न आहे। असीं उहो आहियूं जीअं रिढूं ॿकरियूं हूंदियूं उन्हनि खे वेठा या बकरा कोई हलाए, हेॾे थियो ईअं। मख़सूस माण्हू आहिनि, उहो मख़सूस क्लास आहे जंहिंमां माण्हू अचनि था असेंबलियुनि में ऐं उहे असांखे गाइड कंदा। जॾहिं त जेको उते वेठा आहिनि उन्हनि मां बि अक्सर माण्हुनि जो विजन ई कोन आहे। अक्सर ब्यूरोक्रेट्स खे ख़बर ई न आहे त उनखे कमु छा करिणो आहे। अक्सर असेंबली मेंबर्स खे ख़बर ई न आहे त उन्हनि जो कमु छा आहे। सीट खटी आहे बसि करे वेठा आहिनि। तव्हां कॾहिं असेंबली में ॾिठो आहे केतिरा परसेंटेज असांजा MPs MNAs कंहिं बि इशू ते ॻाल्हाईंदा आहिनि? तमामु घटि। तव्हां कॾहिं ब्यूरोक्रेट को विजन ॾिनो आहे असां वटि? त हिननि 25 सालनि में, 10 सालनि में, 15 सालनि में असां हिते बीठा हूंदासीं। छाकाणि त असांजो जेको प्लान हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त तालीम हासिल करे डिग्री वठूं ऐं रोब कयूं, ॿियनि ते हिकमरानी कयूं। हिकु कॉम्प्लेक्स अहसास कमतरी आहे इम्प्रॉपर तालीम हुजण जे करे। ऐं तालीम थोरा माण्हू हासिल था कनि। मूंखे हैरत लॻंदी आहे, ॻोठनि में अक्सर ॿार स्कूल न वेंदा आहिनि, ॿिया कम कंदा वठंदा आहिनि। उनजा पेरेंट्स उनखे स्कूल मोकिलण लाइ सख़्ती न कंदा आहिनि। असांजा पेरेंट्स ॿारनि खे वक़्तु नथा ॾियनि त तालीम त हासिल करियो पिया, छो पिया करियो? असांजा पेरेंट्स नंढपिण खां ई हुनजे माइंड में विझंदा आहिनि तोखे डॉक्टर थियणो आहे, तोखे इंजीनियर थियणो आहे, तोखे वॾो माण्हू थियणो आहे, तोखे मतिलबु हुन में हिकु ब्यूरोक्रेट माइंड इंपीरियलिज़म जो कॉन्सेप्ट ॾींदा आहिनि, शहंशाह जो कॉन्सेप्ट ॾींदा आहिनि त तूं वॾो माण्हू थी ऐं ॿिया ग़ुलाम पैदा कर, माण्हू तोखे सलाम कनि। कॾहिं उनखे सुठे इंसान थियण जी ट्रेनिंग कोन था ॾियनि त सुठो इंसान थी, तालीम हासिल कर, सुठो इंसान थी ऐं अहिड़ो बिज़नेस कर जंहिंमां तूं ॿियनि माण्हुनि खे बि अकोमोडेट करे सघें, ॿियनि माण्हुनि खे बि नौकिरी ॾेई सघे, ताकी ॿियनि जो बि चुल्हो भरे, ॿिया बि ख़ुशहाल थियनि ऐं उहे अञा ॿियनि खे ख़ुशहाल कनि। जेसीं ताईं असीं मुआशी तौरु मज़बूत न थींदासीं, असां न सियासी तौर ते मज़बूत थींदासीं, न समाजी तौर ते मज़बूत थींदासीं। ऐं मुआशी तौरु ऐं सियासी मज़बूती लाइ ज़रूरी आहे त असां तालीम पिरायूं। तालीम याफ़्ता थी वेंदासीं त असांजा सिहत जो शोबो बि बहितरीनु थी वेंदो, सियासी शोबो बि बहितरीनु थी वेंदो, समाजी शोबो बि बहितरीनु थी वेंदो, साइंस जा शोबा बि बहितरीनु थी वेंदा, यूनिवर्सिटीज़ बि तव्हांखे बहितर प्रोडक्ट ॾींदियूं। हिन वक़्तु दुनिया में मेजॉरिटी में त ठीकु आहे रिसर्च बेस्ड यूनिवर्सिटीज़ कमु कनि थियूं, पर काफ़ी उहे यूनिवर्सिटी चाइना ॾिसो प्रोडक्ट बेस्ड यूनिवर्सिटीज़ कमु थियूं कनि। हाणे उहे चवंदा रिसर्च सां गॾु प्रोडक्शन बि कयो, पर असां वटि इहे कॉन्सेप्ट न आहिनि। अगेन उहे ई त तालीम न आहे। असां हिते को मां जीअं तव्हांखे अॻु में बि चयो को मज़ा माण्हू जो वीडियो ते लखें लाइक, लखें व्यूज़, ॻोठ में आयो सॼो माण्हू उते, माना एंटरटेनमेंट लाइ त हुन वटि तमामु घणो वक़्तु आहे। इन यूट्यूब ते तालीम जा वीडियो न ॾिसंदा त बहितर तालीम छा आहे, हिकु मौज़ू खे न सर्च कंदा, गूगल न कंदा त हीउ मौज़ू छा आहे। इलाही मौज़ू आहिनि न। असीं फेसबुक ते ॾिसंदा आहियूं फिल्म, माण्हू चयो, असां कॾहिं उनजी ॻाल्हि खे कंफर्म न कंदा आहियूं। इंसाइक्लोपीडिया जे बुक्स में न वेंदा आहियूं, ॿियनि न वेंदा आहियूं। काफ़ी शयूं असांखे सम्झ में न ईंदियूं, असीं चवंदा आहियूं अचे ई नथी। उहो मसइलो न आहे। हिन वक़्तु सभ खां वॾो ट्यूटोरियल तव्हांजो यूट्यूब आहे, सभ खां वॾो ट्यूटोरियल तव्हांजो गूगल आहे। तव्हां का शइ गूगल कयो त सही, तव्हां उहो मैथमेटिक्स जो प्रॉब्लम हुजे, साइंस जो प्रॉब्लम हुजे, लॉजिक जो हुजे, सोशल साइंसिस जो हुजे, साइंस जो हुजे, पॉलिटिकल साइंस जो हुजे, ग्रोथ हुजे, तव्हांखे तरक़ी कीअं कयो, इंटरनेशनल लेवल ते तव्हां कीअं तालीम, हर शइ जो हल आहे, बल्कि ऑप्टिमाइज़्ड हल आहे। सिर्फ़ु सोल्यूशन न आहे, ऑप्टिमाइज़ सोल्यूशन आहे। मीन्स तव्हांखे एतिरा काफ़ी सोल्यूशन हूंदा, को हिकु प्रॉब्लम लिखो उनजा तव्हांखे 50 सोल्यूशन मिलंदा ऐं वरी उन्हनि 50 मां ऑप्टिमाइज़ेशन जे प्रोसेस ज़रिए तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु सोल्यूशन बि मिलंदो। जेकॾहिं तव्हां उनखे अप्लाई कयो त तव्हां में तब्दीलियूं ईंदियूं। त अॼु मां इहो बि चाहियां त असां जंहिं ॻोठ जा आहियूं, तव्हां जंहिं बि ॻोठ में रहो था, जंहिं बि मोहल्ले में रहो था, काइंडली उते फोकस कयो, ॾिसो त उन स्कूल में तालीम हले बि पई या न पई, उहो टीचर उते अचे पियो न पियो अचे, केतिरा ॿार उते इनरोल आहिनि, केतिरा उते रोज़ानो वञनि पिया। मां अहिड़ा बि ॻोठ ॾिठा आहिनि स्कूल में काफ़ी सालनि खां बंदि आहिनि, उते टीचर अचे ई न पियो। उहो टीचर पघार खणे पियो पर उते न पियो अचे। कॾहिं ईंदो हफ़्ते में हिकु दफ़ो ॿ दफ़ो बसि सही करे हली वेंदो।
मूंखे गवर्नमेंट हिन वीडियो ज़रिए गवर्नमेंट खे बि इहा गुज़ारिश कंदुमि त भई टेक्नोलॉजी जो दौरु आहे, तव्हां टीचर खे बाउंड करायो त स्कूल में वञे त हिकु अहिड़ी एप्लीकेशन ठारायो जो उते बायोमेट्रिक्स जी ज़रूरत बि न आहे। वाए बायोमेट्रिक्स? गूगल मैप ज़रिए जस्ट इन थिए, उहो ॾिसे, ॿारनि खे ॾेखारे, सभु कुझु करे, उते के CCTV स्कूल्स में हलायो, टेक्नोलॉजी तरफ़ अचो, IT इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो, स्कूलनि में IT इंफ्रास्ट्रक्चर कयो, यूनियन काउंसिल लेवल ते तव्हां जेको आहे इंटरनेट जा वॾा टावर लॻायो जेके पूरी यूनियन काउंसिल खे कवर कनि। इन तरफ़ जेसि ताईं असांजी हुकूमत ख़र्चु न कंदी, असांजे ऑर्गेनाइज़ेशन इन तरफ़ न ईंदियूं, असांजा स्कूल बहितर न थींदा। हिन वक़्तु टेक्नोलॉजी खां सवाइ असीं तरक़ी नथा करे सघूं, ऐं टेक्नोलॉजी जो फ़ाइदो इहो वठिजे त असां तालीम खे फोकस कयूं। हिकु दफ़ो असां इन ट्रैक ते अची वियासीं, असांजा समूरा मसइला हल थी वेंदा। कोई असांजे ज़मीन ते कब्ज़ो न कंदो, कोई असांजे रिसोर्सिस ते कब्ज़ो न कंदो, कोई असांखे ख़तमु न कंदो। पर जेकॾहिं तालीम याफ़्ता न हूंदासीं, ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदासीं, कुझु बि न करे सघंदासीं। पाण खे थोरो तब्दील कयो, तालीम तरफ़ अचो, ऐं इन्हनि जेके रिसोर्सिस आहिनि टेक्नोलॉजी जा, यूट्यूब आहे, गूगल आहे, इन्हनि मां फ़ाइदो वठो। बजाए जो तव्हां फुज़ूल एंटरटेनमेंट वीडियो ते अची पंहिंजो सॼो ॾींहुं टाइम था लॻायो, सुठो आहे, कुझु सिखो। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदव। थैंक यू।